रहीम अस्सलाम वालेकुम जनाब। मां आहियां इंसाफ़ अली मेमन तव्हांजे मुंहिंजे सिंधी चैनल सम्झो ऐं सम्झायो सां गॾु। जनाब अॼु हिकिड़ी ट्रिक आहे जेका आउं तव्हां सां शेयर करणु चाहियां थो, मूंखे सुठी लॻी। इन करे जनाब काफ़ी सारी शयूं तव्हांजे एंड्रॉइड मोबाइल में अहिड़ियूं हूंदियूं जेके तव्हां पंहिंजे ॿारनि खां पंहिंजे दोस्तनि खां लिकाइणु चाहींदा हूंदा। हाणे कई अहिड़ा फोल्डर हूंदा, कई अहिड़ियूं फाइलूं हूंदियूं जेके तव्हां लिकाइणु चाहियो था पंहिंजे दोस्तनि खां पंहिंजे ॿारनि खां, त उनखे उहे न ॾिसी सघनि। त अॼु आउं तव्हांखे ॿुधाईंदुसि त उहो तव्हां कीअं लिकाए सघो था ऐं वरी उनखे कीअं ज़ाहिर करे सघो था। उन जे लाइ जनाब जेकॾहिं तव्हां इहे ॾिसणु चाहियो था त तव्हां प्लीज़ मूंसां गॾु रहिजो। उन खां पहिरीं तव्हां सां मुंहिंजी उहा ई रिक्वेस्ट आहे, सम्झो ऐं सम्झायो कि प्लीज़ सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण जे लाइ रेड कलर जे बटन खे क्लिक कयो, बेल जो आइकॉन ईंदो उनखे बि क्लिक कयो। ईअं करण सां तव्हां ताईं मुंहिंजी हर नई अचण वारी वीडियो जी नोटिफिकेशन पहुचंदी। हाणे साईं हलूं था वीडियो जी तरफ़। वीडियो में मूं तव्हांखे ॿुधायो त एंड्रॉइड मोबाइल में तव्हां जेकॾहिं का बि फाइल फोल्डर लिकाइणु चाहियो था, ॿियनि खां दोस्तनि खां लिकाइणु चाहियो था ऐं पोइ वरी उनखे ज़ाहिर करणु चाहियो था, त कीअं करे सघो था, उनजो कहिड़ो तरीक़ो आहे। त जनाब इन जे लाइ असांखे हिकिड़े फाइल मैनेजर में हलणो पवंदो, जेको तक़रीबन हर एंड्रॉइड मोबाइल में हूंदो आहे। जेकॾहिं मौजूदु तव्हां वटि न आहे त तव्हां इनखे डाउनलोड करे सघो था ऐं डाउनलोड करे बि खपे। इन में काफ़ी शयूं आहिनि जेके तव्हांखे ज़ाहिर थियूं, तव्हांजी स्टोरेज बि ॿुधाईंदो, तव्हांजे मोबाइल जी, तव्हांजे जेकॾहिं कार्ड लॻियल आहे उनजी बि। हाणे जनाब हिते तव्हां ॾिसी सघो था खोड़ सारियूं शयूं मौजूदु आहिनि। हाणे हिते कई फाइलूं आहिनि। हाणे हिननि मां का बि तव्हां का फाइल जेका आहे उनखे लिकाइणु चाहियो था। हाणे हिते हिकिड़ी फाइल आहे, हीअ ॾिसी सघो था इंसाफ़ नाले सां। इहा मूं हिकिड़ो फोल्डर ठाहियो। हाणे आउं हुनखे लिकाइणु चाहियां थो त कीअं लिकाईंदुसि। उन जे लाइ तव्हां हिनखे पहिरीं सिलेक्ट कयो। सिलेक्ट करण खां पोइ 3 डॉट ते जेकॾहिं कंदो त हिते हिकिड़ो ऑप्शन ईंदो रीनेम जो। रीनेम खे क्लिक कंदो त हिनजी जेको नई विंडो खुली वेंदी। हाणे हिन में तव्हां ॾिसी सघो था इंसाफ़ लिखियलु आहे, पर तव्हांखे पहिरीं शुरू में वञी हिते हिकिड़ी शइ करणी पवंदी। हिते तव्हांखे हिकिड़ी डॉट लॻाइणी पवंदी, जेका तव्हां ॾिसी सघो था कीबोर्ड में हेठि आहे डॉट। इन खे लॻाए ऐं हिनखे डन जे ऑप्शन खे क्लिक कंदो त हीउ तव्हां खां पुछंदो यू आर चेंजिंग द फाइल एक्सटेंशन विच मे कॉज फाइल नॉट बी रिकॉग्नाइज आर यू श्योर यू डिड दिस। त हाणे तव्हां जेकॾहिं हिनखे ओके कयो त तव्हां ॾिसी सघंदो उहा फाइल जेका आहे हिडन थी वेंदी, तव्हांखे नज़र कोन ईंदी, हिडन थी वई। हाणे जेकॾहिं सपोज़ हीअ ॾिसो हाणे हाइड थी वई। हाणे हिनखे जेकॾहिं तव्हां ज़ाहिर करणु चाहियो था त हीअ 3 डॉट वारो जेको आहे हिनखे क्लिक कंदो त नई विंडो खुली वेंदी। हाणे हिन में मुख़्तलिफ़ ऑप्शन आहिनि, जेको सिलेक्ट फाइल और फोल्डर, शो हिडन फाइल्स। हाणे शो हिडन फाइल्स खे जेकॾहिं ओपन कंदो त हाणे तव्हांखे इहे इंसाफ़ वारो फोल्डर मिली वेंदो। हाणे हिन में तव्हांजी जेका बि शइ रखियलु आहे हिनखे तव्हां ॾिसी सघो था। ऐं जेकॾहिं तव्हां हिनखे जेका ही हाणे हमेशह तव्हां ॾिसंदो त हिन जा जेके बि आहिनि इहे तव्हांखे धुंधला नज़र अचनि पिया, माना ही हिडन फाइलूं थी वियूं आहिनि। हाणे हिनखे हिडन फाइल खे जेकॾहिं तव्हां ख़तमु करणु चाहियो था, वरी चाहियो था त हीअ फाइल रहे हिडन न हुजे, त हिनखे वरी सिलेक्ट कंदो ऐं 3 डॉट खे क्लिक करे रीनेम वारे ऑप्शन में वञी इहा डॉट जेका आहे इन डॉट खे रिमूव करे छॾियो, डिलीट करे डन कंदो त हीअ फाइल तव्हांजी ज़ाहिर थी वेंदी। ॾिसी सघो था मथे तव्हांजी फाइल। ईअं तव्हां फाइल खे हिडन बि करे सघो था, ज़ाहिर बि करे सघो था। ऐं प्लस में तव्हां उनखे जेकॾहिं ॾिसणु चाहियो था, हिडन खे ॾिसणु चाहियो था, त उहो 3 डॉट में वञी जेको फाइलूं आहिनि उनखे शो करे तव्हां ॾिसी सघो था। हीअ जनाब नंढड़ी हिकिड़ी टिप हुई जंहिंमें मूंखे इहो ॿुधाइणो हो त तव्हां पंहिंजे ॿारनि खां या पंहिंजे दोस्तनि खां का अहिड़ी सीक्रेट शइ आहे जेका लिकाइणु चाहियो था, जेका तव्हां नथा ॾेखारणु चाहियो, का तस्वीर आहे, को वीडियो आहे, को शइ आहे जेका तव्हां पंहिंजे ॿारनि खां ऐं दोस्तनि खां लिकाइणु चाहियो था, त उहो कीअं लिकाए सघो था। इहा टिप्स मूंखे सुठी लॻी हुई त मूं सोचियो तव्हां ताईं पहुचाए छॾियां। त तव्हां उमेदु आहे त सम्झी विया हूंदो। ऐं इन सां गॾु आउं हिन वीडियो खे हिते ई ख़तमु कयां थो, पर इन रिक्वेस्ट सां त तव्हां मुंहिंजे चैनल सम्झो ऐं सम्झायो कि प्लीज़ सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण जे लाइ रेड कलर जे बटन खे क्लिक कंदो। ईअं कंदो त बेल जो आइकॉन ईंदो, उनखे बि क्लिक कयो। ईअं करण सां मुंहिंजी हर नई अचण वारी वीडियो जी नोटिफिकेशन तव्हां ताईं पहुचंदी ऐं तव्हां फ़ाइदो वठी सघंदो। मुंहिंजे वीडियोज़ जे कुंड ते बि हिकिड़ो रेड कलर जो सब्सक्राइब जो बटन आहे, उनखे क्लिक करे बि तव्हां मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करे सघो था। ईअं तव्हांखे करणु खपे, छाकाणि जो आउं डेली बेसिस ते तव्हांजे लाइ का न का नई शइ ज़रूरु आणींदो आहियां।
ऐं जनाब मुझे वीडियोस के लाइक शेयर करण न विसारींदा। कमेंट्स में लिखो तो मुझे वीडियोस तव्हांखे कीअं पिया लॻनि। को सवाल आहे तो वो भी पूछी सको था, इंशाल्लाह उनजो जवाब ॾींदुसि। इन सां गॾु तव्हां खां इजाज़त वठां थो। अल्लाह हाफ़िज़। अल्लाह।